समूरनि भाइरनि ऐं भेनरुनि खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तो, अॼु असां सिखंदासीं नूरानी क़ाइदो सबक़ नंबर 8। अचो त अॼु जो सबक़ शुरू कयूं। दोस्तो, जेकॾहिं तव्हां घर वेठे फ्री में क़ुर पाक तजवीज़ सां सिखणु चाहियो था त मुंहिंजे चैनल खे फॉलो कयो तां त मुंहिंजा समूरा सबक़ तव्हां ताईं आसानी सां पहुची सघनि। इंशाअल्लाह मां हर ॾींहं ते तजवीज़ सां सबक़ जेके आहिनि अपलोड कंदो आहियां ऐं इंशाअल्लाह जीअं क़ाइदो मुकमल थींदो त असां क़ुर पाक जो बि सबक़ शुरू कंदासीं ऐं इंशाअल्लाह उन खां पोइ क़ुर पाक जो तर्जुमो बि शुरू कंदासीं। ऐं दोस्तो, सिर्फ़ु ही चैनल पाण ताईं महदूद न रखो ऐं पंहिंजे दोस्तनि ॾे बि पंहिंजे रिश्तेदारनि ॾे बि शेयर कयो त तव्हांजे करे जेकॾहिं कोई क़ुर पाक सिखी सघे थो त इहा बि तव्हांजे लाइ वॾी सआदत जी ॻाल्हि आहे। त अचो त अॼु जो सबक़ शुरू कयूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीम ज़बर ज, जीम ज़ेर जी, जीम पेश जो, ज जी जो। दोस्तों, हिन खे सही तरह ॾिसो। जीम ज़बर ज, जे जो एॾो छिके न पढ़िबो, बल्कि सिर्फ़ु हिकिड़ी ज़बर ताईं पढ़ंदासीं। इन खे अहिड़ी तरह पढ़ंदासीं जीअं अलिफ़ जो जीअं आवाज़ु न निकिरे। ठीकु आहे। जीम ज़बर ज, जीम ज़ेर जे, जीम पेश जो, ज जी जो। शीन ज़बर श, शीन ज़ेर शे, शीन पेश शो, श शी शो। या ज़बर य, या ज़ेर ये, या पेश यो, या जी यो। ज़ाद ज़बर ज़, ज़ाद ज़ेर ज़े, ज़ाद पेश ज़ो, ज़े ज़ो। दोस्तों, हिन खे सही तरह ॾिसो। ज़ाद जो पढ़ण जो जेको तरीक़ो आहे, ज़िबान जो पासो ऐं मथियूं 5 हवणूं यानी ज़िबान जो पासो हवड़नि सां अटकाए वाद गोल करे थुल्हे आवाज़ सां पढ़ियो वेंदो आहे। हिन में तक़रीबन असांजा मुस्लमान भाउर ग़लती इहा कंदा आहिनि त ज़ाद ज़बर ज़ा ज़बर ज़ा जी आवाज़ सां पढ़ंदा आहिनि। ठीकु आहे। हिन खे थुल्हो करे पढ़ंदासीं। जेकॾहिं तव्हां ज़िबान जो पासो मथियूं जेके हवड़ूं आहिनि उन्हनि सां मिलाए करे वाद गोल करे पढ़ंदव त इंशाअल्लाह तव्हांजो आवाज़ु सही निकिरंदो ऐं मख़रिज जेका आहे तजवीज़ सां तव्हां सही थी वेंदी। जी मां पढ़ां थो, अहिड़ी तरह पढ़ंदा हलो। ज़ाद ज़बर ज़। ठीकु आहे। ज़ा ज़बर ज़ न पढ़िबो आहे, दुआ न पढ़िबो, ज़ाद आख़िर में दाल पढ़िबो। ज़ाद ज़बर ज़, ज़ाद ज़ेर ज़े, ज़ाद पेश ज़ो, ज़ा ज़े ज़ो। लाम ज़बर ल, लाम ज़ेर ले, लाम पेश लो, ल ले लो। नून ज़बर न, नून ज़ेर ने, नून पेश नो, न ने नो। रा ज़बर रा, रा ज़ेर रे, रा पेश रो, रा री रो। हिन जो थोरो ख़्यालु रखो त रा खे जेकॾहिं ज़बर हुजे या पेश हुजे थुली पढ़िबी आहे। अगरि जेकॾहिं रा खे ज़ेर हुजे त उहा रा सनी पढ़िबी। मां वरी पढ़ंदो, थोरो ध्यानु सां ॿुधो। रा ज़बर रा, रा ज़ेर रे, रा पेश रो, रा रे रो। त्वा ज़बर त्वा, त्वा ज़ेर ते, त्वा पेश तो, त्वा ते तो। त्वा खे थुल्हो पढ़ंदासीं। ता वांगुरु ता ज़बर त, ता ज़ेर ते, ता पेश तो न पढ़िबो, बल्कि त्वा खे थुल्हो करे पढ़ींदा। अक्सर असांजा मुस्लमान ॿार सिंधी ॿार जेके आहिनि तो ई ज़बर त पढ़ंदा आहिनि। तो ई ज़बर त, तो ई ज़ेर ते, तो ई पेश तो, तो ई न पढ़िबी, बल्कि त्वा पढ़िबी। त्वा खे थुल्हो पढ़िबो। तोवा, हिकिड़ा माण्हू तोवा ज़बर त पढ़ंदा आहिनि, वाव जो आवाज़ु न पढ़िबो, बल्कि त्वा ज़बर त्वा, त्वा ज़ेर ते, त्वा पेश तो, त्वा ते तो। दाल ज़बर द, दाल ज़ेर दे, दाल पेश दो, द दे दो। ता ज़बर त, ता ज़ेर ते, ता पेश तो, त ते तो। हिन खे थोरो सम्झो। मथी तो थुली ता सनी पढ़िबी। स्वाद ज़बर स्वा, स्वाद ज़ेर स्वे, स्वाद पेश सो, स्वा स्वे सो। हिन खे बि गौर सां पढ़ो, थुल्हो अखर पढ़िबो। आसानी जे लाइ हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधाए छॾियां त हिननि जा तव्हां रंग सुञाणो। जंहिं बि रंग ते साओ आहे त उहे अखर थुल्हा पढ़िबा। ठीकु आहे। हिन खे चङी तरह ते ख़ासि ख़्यालु रखो। ऐं अॻियां ते पढ़ूं था। सीन ज़बर स, सीन ज़ेर से,
सीन पेश सो, स सी सो। ठीक है, स सी सो, इनके सा वांगे न पढ़ना, स पढ़ो स। ज़ा ज़बर ज़, ज़ा ज़ीर ज़ी, ज़ा पेश ज़ू, ज़ ज़ी ज़ू। ज़ो ज़बर ज़ो, ज़ो ज़ेर ज़ी, ज़ो पेश ज़ो, ज़ो ज़ी ज़ो। इनके थोड़ा समझी पढ़ो, ज़ा ते ज़ोर ॾिबो, ज़ो खे ज़ो न ॾिबो, थुलो करे पढ़बो। ज़ो जो आवाज़ अहिड़ी तरह पढ़ंदो जो असां ज़बान जी चोटी मथियां ॾंदनि जी पाड़ में मिलाए करे आवाज़ गोल करे पढ़ंदासीं त इंशाअल्लाह असांजो आवाज़ सही निकिरंदो। ज़ो ज़बर ज़ो, ज़ो ज़ेर ज़ी, ज़ो पेश ज़ो। ذال ज़बर ذ, ذال ज़ेर ज़ी, ذال पेश ज़ो, ذ ज़ी ज़ो। ज़ाल खे फिलो पढ़ंदासीं, ज़बान जी चोटी ॾंदनि को ॿाहिरि कढंदासीं त इंशाअल्लाह आवाज़ सही निकिरंदो। असां जो पढ़ण में अहिड़ो ॾुखियो न आहे। ज़ाल ज़बर ज़, ज़ाल ज़ेर ज़ी, ज़ाल पेश ज़ो। स ज़बर स, स ज़ेर सी, स पेश ज़ो, स सी सो। हिन खे बि ज़बान जी चोटी ॿाहिरि कढी ॾंदनि खां ॿाहिरि कढी पढ़ंदासीं। ज़ाल ऐं सा अहिड़ी तरह उन जो आवाज़ सही निकिरंदो। सा न पढ़बो उनखे, सा ज़बर सा ज़ेर से सी, हिन जो आवाज़ न पढ़बो, बल्कि सा पढ़ण महिल सीटी जो आवाज़ न निकिरे अहिड़ी तरह पढ़ंदा कयो। सा ज़बर स, सा ज़ेर सी, स पेश सो, स सी सो। फ़ ज़बर फ़, फ़ ज़ेर फ़ी, फ़ पेश फ़ो, फ़ फ़ी फ़ो। वाव ज़बर व, वाव ज़ेर वी, वाव पेश वो, व वी वो। बा ज़बर ब, बा ज़ेर बी, बा पेश बो, ब बी बो। इनके अहिड़ी तरह न पढ़ो जी बा ज़बर बा, बा ज़ेर बे, बा पेश बो, बा बे बो, ईअं न पढ़बो, ईअं अलिफ़ थो अची वञे, बल्कि अहिड़ी तरह पढ़ो, सिर्फ़ु ज़बर पढ़बी, जीअं बा ज़बर ब, बा ज़बर बा, ईअं न पढ़बो। बा ज़बर ब, बा ज़ेर बी, बा पेश बो, ब बी बो। मीम ज़बर म, मीम ज़ेर में, मीम पेश मो, म में मो। ठीक है दोस्तों, इहो जो अॼु सबक़ु हुयो, सबक़ु नंबर 8। उमेद कयां थो तव्हांखे सही तरह सम्झ में आयो हूंदो। इन जी चङी तरह मश्क कयो, इनखे गौर सां ॿुधो। अगरि जेकॾहिं तव्हांखे सम्झ में नथो अचे त इहे जेको आहे वीडियो डाउनलोड करे सबक़ु बाद में तव्हां वानकाई में पढ़ंदा कयो। छा आहे त जेकॾहिं कहिड़ो तव्हांजो सही न आयो, सम्झ में न आयो, त अॻियां जी क़ुर पाक में बि मुश्किल थींदी। तव्हां ॾिठा हूंदा तक़रीबन अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके क़ुर शरीफ़ पढ़ंदा आहिनि, उनखे कुझु तजवीज़ न आहिनि पढ़ंदा, जीअं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम छिके पढ़ंदा आहिनि, जिते ज़रूरत न हूंदी आहे अलिफ़ छिके वेंदा आहिनि, किथे हूंदो आहे त न पढ़ंदा आहिनि। इन करे जेको आहे गौर सां सबक़ु ॿुधंदा कयो। ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो भलो लॻे थो त दोस्तनि सां बि शेयर कयो, त ॿियनि जो बि क़ुर पाक सही थी सघे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे क़ुर पाक सही सम्झण जी ऐं तजवीज़ सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।